दोस्तों असांजो पाकिस्तान तमामु ख़ूबसूरत आहे। इन में 4 मौसमूं आहिनि, वॾा शहर, नंढा ॻोठ, रेगिस्तान ऐं पहाड़ आहिनि। पाकिस्तान में क़िस्म क़िस्म जा माण्हू ऐं कल्चर आहिनि। पाकिस्तान जे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा में हिकु ज़िलो आहे चित्राल, जेको तमामु ख़ूबसूरत आहे। चित्राल जी हिकु ख़ूबसूरत ऐं मुनफ़रिद वादी आहे कैलाश, जंहिंखे काफ़िरस्तान बि चयो वेंदो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी इंफो, आउं आहियां अब्दुल क़यूम। अॼु तव्हांखे वादी कैलाश या काफ़िरस्तान जी दिलचस्प मालूमात ऐं ॼाण ॾींदासीं। हिन वीडियो में तव्हांखे कैलाश वादी जे मुनफ़रिद कल्चर ऐं अजीब कल्चर जे बारे में ॿुधाईंदासीं। दोस्तों जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नवां आया आहियो त हिन वीडियो जे हेठां तव्हांखे ॻाढ़े कलर जो सब्सक्राइब जो बटन नज़र अचे थो। हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, इन सां असांजी हर वीडियो तव्हांखे सभु खां पहिरियों मिलंदी। अचो तालूं था हिन वीडियो में वादी कैलाश। चित्राल इस्लामाबाद खां 8 घंटनि जो सफ़र आहे, तक़रीबन 392 किलोमीटर आहे। चित्राल खां वादी कैलाश, जंहिंखे काफ़िरस्तान बि चवंदा आहिनि, 2 घंटनि जो सफ़र आहे। चयो वेंदो आहे त हिन वादी जा वॾा मुल्क शाम मां लॾे हिते आबाद थिया। कैलाश वादी जी ॿोली कैलाशू या कैलाशवार आहे, जंहिंखे आम पाकिस्तानी मुश्किल सां सम्झी सघंदो। डूबेगी बेलता साज़मा डूबेगी बेलता ज़पता मयन युमा पता। कैलाश वादी पंहिंजे कल्चर ऐं रहण सहण जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। कैलाश वादी जा माण्हू 2 वॾा त्योहार मल्हाईंदा आहिनि, चिलम जोश ऐं चोमोस। चोमोस 14 ॾींहं जारी रहंदो आहे। साल जे महीने डिसंबर में मल्हायो वेंदो आहे। हिन त्योहार में कैलाश जा माण्हू रब खां पंहिंजे गुज़ारे वियल रिश्तेदारनि ऐं माल मवेशी लाइ इबादत ऐं दुआ घुरंदा आहिनि। हिन त्योहार जे आख़िरी ॾींहंनि में मर्द ऐं औरतूं रूपोश थी वेंदा आहिनि। 3 ॾींहंनि खां बाद वादियुनि मां निकिरी ईंदा आहिनि, जंहिंखां बाद सारी राति गीतनि ते नचंदा आहिनि। हिन त्योहार जे आख़िरी ॾींहुं मर्द ऐं औरतूं नवां कपिड़ा पाए नए साल खे ख़ुशि आमदीद कंदा आहिनि। कैलाश जूं औरतूं कारा कपिड़ा पाईंदियूं आहिनि, जंहिंखे संगच सॼियो वेंदो आहे। कारे कपिड़नि जे करे कैलाशी माण्हुनि खे स्यापोश बि सॼियो वेंदो आहे। कैलाशी औरतूं हिकु ख़ूबसूरत टोपी बि पाईंदियूं आहिनि मथे ते, जेका चेल ताईं लटकियल हूंदी आहे। कैलाश जो ॿियो वॾो त्योहार चिलम जोश आहे, जेको बहार जी मौसम में मल्हायो वेंदो आहे। हिन त्योहार में नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं पंहिंजो जीवन साथी चूंडींदा आहिनि। हिन त्योहार जे आख़िरी ॾींहुं नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं भॼी करे शादी कंदा आहिनि। बाद में कैलाशी क़बीले जा मौज़ूस छोकिरी जे घर वञी कंफर्म कंदा आहिनि त तूं पंहिंजी मर्ज़ी सां भॼी आहे या ज़बरदस्ती कई वई आहे। जेकॾहिं छोकिरी राज़ी हुजे त उन शादी खे बाद में जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वेंदो आहे। इन जो इहो मतिलबु आहे त कैलाश क़बीले में लव मैरिज जो रवाजु आहे। सिंधी भाइरो, कैलाशी क़बीले में अगरि को मरी वेंदो आहे त उनजी मैयत खे 1 ॾींहं लाइ कम्यूनिटी हाल में रखियो वेंदो आहे ऐं महिमाननि लाइ वॾा ताम तयारु कया वेंदा आहिनि ऐं शराब नोशी जो इहतमामु कयो वेंदो आहे। आख़िरी ॾींहं ते हिकु जशन मल्हायो वेंदो आहे। उन्हनि जो इहो अक़ीदो आहे त मरण वारे खे ख़ुशी ख़ुशी दुनिया मां अलविदा कजे। पुराणे ज़माने में इहे माण्हू मुर्दे खे काठ जी संदूक में बंदि करे वीरान जॻह ते सटे ईंदा हुया, पर हाणे तब्दीली आई आहे। मुर्दे खे या मैयत खे दफ़नायो वेंदो आहे। दोस्तों कैलाश ऐं चित्राल पाकिस्तान जो तमामु ख़ूबसूरत इलाइक़ो आहे। हिते हर साल हज़ारनि जी तादाद में माण्हू घुमणु अचनि था। इहो ई सबबु आहे त हिन वादीअ में कुझु महीना पहिरियां बर्तानिया जो शाही जोड़ो बि आयो हुयो। सिंधी भाइरो, जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। असां रोज़ानो दिलचस्प मालूमात ॾींदा रहंदा आहियूं। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।